इन पिंडाल में वेठल उस्ताद इन ॻोठ जा रवासी परे खां कई आयल साईं मूसा जे मोहबत में सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जो साईं मूसा ते आउं ॻाल्हाए सघां। साईं मूसा हिकु अहिड़ो माण्हू हो जो शायदि असां बि ऑफिसनि में कमु कया आहे। हू असां वटि जॾहिं बि कमनि जे लाइ आयो आहे हुन कॾहिं पंहिंजी उहो पेटीअ वारा लफ़्ज़ असां सां हुन न ॻाल्हाया। हू असांखे पंहिंजे भाइरनि वांगुरु पंहिंजे बचनि वांगुरु सम्झी करे हिकु पेज ते विहारींदो हो ऐं सभिनी खां उहे जेके बि कम कार ऑफिस हूंदा हुआ पेटीअ लफ़्ज़ जा उहो वठंदो हो, पर अहिड़े लहजे में वठंदो हो जो असां कॾहिं महसूसु न कयो त साईं असां खां केतिरा कम वरिता या न वरिता। पर हुनजो रवैयो जेको असां सां रहियो माशाअल्लाह सभिनी हर माण्हू सां उहे अहिड़ियूं साईं जूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके हर कहिड़ो माण्हू चवे त आऊं पाण खे साईं मूसा खां परे रखणु चाहियां थो, पर जॾहिं साईं मूसा मरहूम उन वटि आयो त माशाअल्लाह उन्हनि खे हिकु पेज ते विहारे खिलाए ख़ुशि करे बांकर पाए उथियो हूंदो। ऑफिसनि में ऐं तंज़ीमनि में हमेशह कुझु ॾार बि पवंदा आहिनि, पर साईं मूसा जे टाइम में कॾहिं साईं मूसा इहा शइ पैदा करणु हरगिज़ न ॾिनी। त साईं मूसा मरहूम तमामु हिकु बहितरीनु हिकिड़ो सुठो माण्हू इंसान हो। बसि इंसान जी हयाती जेतिरा ॾींहं हूंदी आहे पोइ शायदि हुनजी हयाती एतिरा ॾींहं हुई जेको असां खां अॼु जुदा थी वियो आहे ऐं उनजी यादगिरीअ में अॼु वरी बि ही सभु मेड़ाको साईं वारनि गॾु कयो आहे। पेटीअल वारनि या साईं वारनि जी जदोजहद खे सलाम आहे त साईं उन माण्हूअ खे अॼु सभिनी जे अॻियां घुराए करे विहारे माण्हू वेठा जेके साईं जे उताक ते जॾहिं हमेशह असां उताक ते ईंदा हुआसीं त माशाअल्लाह उन उताक ते 5, 8, 10 माण्हू वेठा हूंदा हुआ। अॼु उहा उताक अञा ताईं इंशाअल्लाह ताला वसे पई साईं जी यादनि में, पर उनखे ताज़े करण जे लाइ जेको मेड़ाको साईं वारनि पेटीअल वारो रखियो आहे तमामु बहितरीनु सुठी रिवायत आहे ऐं तमामु भलो आहे। ऐं वधीक आउं टाइम कोन वठंदुसि, काफ़ी दोस्त वेठा आहिनि। जीए सिंध जी आपका।